सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब ॿियों सबक 9। ॿारो नातिक त उहे हूंदा आहिनि जेके पी अपॉन क्यू फॉर्म में हुजनि, जीअं हे आहिनि, ही नातिक त आहिनि न, सो ऑन। इन्हनि खे जोड़ बि करे सघिजे थो ऐं मल्टीप्लाई बि करे सघिजे थो, डिवाइड बि करे सघिजे थो, जेके बेसिक ऑपरेशंस आहिनि रियाज़ीअ जा। जेकॾहिं मां हिन ॿिनि खे पेरनि खे कयां ज़रब, मिसाल 1 अपॉन 2 3 अपॉन 4 जी मां छॾायां ज़रब, त मां छा कंदुमि, सोल्यूशन ज़रब जो उसूल आहे त मथियनि में ज़रब कयो, हेठियनि में ज़रब कयो। ठीकु आहे, ज़रब जो उसूल छा आहे, ज़रब अगरि हूंदी न त पोइ जेके मथियां नंबर हूंदा उहे पाण में ज़रब ऐं जेके हेठियां हूंदा उहे पाण में ज़रब। पर जेकॾहिं तव्हां मथियनि में मथे खे हेठे ॾे खणी था वञो, पोइ इन वारे खाॿे खे खणी वञो या साॼे नंबर खे हेॾे खणी वञो, सो या आहिनि न, हिन खे हेॾे खणी वञो या हिन खे हेॾे, उहे ज़रब न, उहे वरी वंड थींदा। ठीकु आहे न, जेकॾहिं टिनि खे ॿिनि ॾे खणी वेंदव त इहे पाण में ज़रब न, इहे वंड थींदा। हिक खे चइनि ॾे खणी वेंदव त इहे पाण में ज़रब न बल्कि वंड थींदा। पर जे सिधा मथियनि में हूंदा ऐं हेठियनि सां, त उते ज़रब थींदी, इहो यादि करे छॾिजो। ठीकु आहे, सो अचो मां थो कयां, जेकॾहिं वंड खे ॾिसां त अहिड़ो को नंबर ई कोन्हे न, जो हीअं अगरि टिनि ऐं ॿिनि खे ॾिसां त अहिड़ो नंबर टेबल ई कोन्हे जो टेबल लॻे ऐं खोड़ो लॻे, ऐं हिते बि अहिड़ो टेबल न आहे, खोड़ो न आहे जेको लॻे। इन करे मजबूरी आहे जो मूंखे मथियनि सां ज़रब करणा पवंदा ऐं हेठियनि सां ज़रब करणा पवंदा। ठीकु आहे, पहिरियों स्टेप रखियो मां। ॿियों स्टेप छा आहे, एक ट्रिकी 3 ऐं ॿ ट्रिकी 4 ॾूं 8। हाणे हिन ते को बि टेबल नथो लॻे, हिन ते कोई बि टेबल नथो लॻे, इन करे मुंहिंजो जवाबु छा ईंदो, इहो ई ईंदो। मिसाल मां हिते थो अचां, हिन ॿिनि खे थो खणा, हिननि खे मां थो चवां बाबा हीउ ॿियों सुवालु आहे, हीउ पहिरियों सुवालु हुयो, मां थो चवां 3 अपॉन 4 ऐं मां थो खणा हिते 5 अपॉन 7 जी जॻह ते थो खणा मां 12 अपॉन 7। इहो मां हिन करे 12 खयो आहे छो त मां हीउ तरीक़ो तव्हांखे हिते मां वंड वारो थोरो ॿुधाए वठां। मां तव्हांखे चयो या त कयो मथियनि सां ज़रब ऐं हेठियनि सां ज़रब, पोइ त मसइलो ई कोन्हे। पर जे तव्हां इहो नथा करणु चाहियो, सोचो था त बाबा असांखे कुझु अहिड़ा नंबर मिली चुका आहिनि जंहिं ते टेबल लॻी सघे थी, जीअं ई नंबर आहिनि, ही पाण में हिन फॉर्म में न, हीअं क्रॉस वारे में हेठि थो अचे न, हिकु हेठां बि मथे आहे। जॾहिं हिकु हेठि हुजे ॿियो मथे हुजे त उते ज़रब न, उते वंड थींदी आहे। त 12 ऐं 4 ते तव्हां अगरि चओ था त टेबल लॻे थो, सम्झो था तव्हां हणी सघो था, 1 चौक 4 3 चौक 12। नथा हणणु चाहियो त तव्हांजी मर्ज़ी आहे, जवाबु अॻे पोइ साॻियो ईंदो, पर जे हणंदव त पोइ तकिड़ो जवाबु ईंदो, ऐं जे न हणंदव त कुझु 1-2 स्टेप वधी कुझु टाइम कंज़्यूम थींदो। अगरि टेबल हणंदव न त तमामु सवलो जवाबु थी वेंदो। इन ई जवाब खे मां टेबल न बि हणी तव्हांखे करे थो ॾेखारियां। 3 अपॉन 4 12 अपॉन 7 खे चइनि ऐं ॿारनि खे मां छा हणी छॾियो, टेबल 1 चौक 4 3 चौक 12। हाणे छा थो बचे मूं वटि, 3 अपॉन 1, हिते वरी 3 अपॉन 7। मां तव्हांखे चयो हाणे मथियनि खे कयो ऐं हेठियनि सां मल्टीप्लाई कयो त 3 3 9 1 7 7। जवाबु छा आयो, हे ई आयो न जवाबु। अचो त हाणे मां तव्हांखे ॾेखारियां त जेकॾहिं टेबल नथा हणूं पोइ छा थो थिए। 3 अपॉन 4 12 अपॉन 7, मथियनि सां कयो ऐं हेठियनि सां, त हिते थी विया ई ऐं हिते थी वियो 3 चौक 3 12 36 ऐं 7 चौक 28। ठीकु आहे, हे जवाबु आयो न फ़िलहालु। हाणे हिते जवाबु छॾे सघूं था, तव्हांखे मां अॻु में ई ॿुधाए चुको आहियां पोयनि वीडियोज़ में त बाबा सादी सूरत करणी पवंदी आहे। हिते ॾिसो, अहिड़ो कोई नंबर न आहे जंहिंमें ई 2 नंबर अचनि टेबल, अहिड़ो कोई खोड़ो न आहे, पर हिते लॻी सघे थी टेबल। भला कंहिं ॿिए जी तव्हांखे यादि न बि अचे थी त ॿिनि जी त यादि अची सघे थी न। 4 28 ॿियो 36, त जवाबु छा थो अचे, 18 14। अञा टेबल लॻे थी ॿिनि जी, 7 ॾूं 14 9 ॾूं 18। जवाबु छा आयो, 9 अपॉन 7। ॾिसो हीउ जवाबु ऐं हीउ जवाबु साॻियो आहे न। छा थियो, हिते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप वधियो, जो हिते तव्हांखे हीउ जवाबु अची चुको ऐं हिते तव्हां टेबल वधीक हणी आहे। हिते 2 दफ़ा टेबल हणी तव्हां जवाबु कटियो आहे ऐं हिते हिकिड़ो दफ़ो टेबल हणी सिधो जवाबु अची वियो आहे। सो तव्हांजी मर्ज़ी आहे, पहिरियां वंड करे पोइ ज़रब कयो या पहिरियां ज़रब करे आख़िर में वंड कयो। इट्स अप टू यू, तव्हांजी मर्ज़ी आहे। उमेदु आहे की हीअ ज़रब सम्झ में आई हूंदी। ठीकु आहे, ज़रब जो मक़सदु छा हुयो, मथियनि सां ज़रब या हेठियनि सां ज़रब, या वरी जेकॾहिं वंड करे सघो त तव्हांजी मर्ज़ी, कयो न कयो त बि आंसर साॻियो ईंदो।
हाणे त पाण वंड कयूं त जेकॾहिं मां चवां बाबा 2/3 वंडियां 4/12, ठीकु आहे, 4/12। हाणे तव्हां चवंदो त साईं ज़रब में त असां मथियां मथियनि सां हेठियां हेठियनि सां करे सघूं पिया, वंड खे छा कयूं? मां चवंदुमि साईं जेकॾहिं वंड जी जाइ ते ज़रब हुजे त करे वेंदव। तव्हां चवंदव वंड जी जाइ ते हीअं ज़रब हुजे, पोइ त मसइलो ई कोन्हे, छो न करे सघंदासीं। त अचो मां तव्हांखे इहा सादी सूरत बि करे थो ॾियां। हिन खे ज़रब खे तव्हां करे छॾियो, वंड खे करे छॾियो छा? ज़रब। हाणे तव्हां चवंदव साईं वंड खे त मां ज़रब कयां, इहा असांजी बादशाही त न आहे न, रियाज़ीअ जी बादशाहीअ में असां पंहिंजी बादशाही नथा हलाए सघूं। वंड खे जो ज़रब कंदुसि त ज़रूरु को न को मसइलो थींदो, ईअं नथो करे सघां मां चवंदुसि हा बाबा उसूल आहे, जेकॾहिं वंड खे ज़रब कंदो त वंड खां बाद में अचण वारो नातिक अदद उल्टो थी वेंदो, जंहिंखे अंग्रेज़ी में रेसिप्रोकल चइबो आहे, ऐं सिंधी में उबतो थी वेंदो। जेकॾहिं ज़रब आहे पोइ त मसइलो ई हल आहे न, पोइ त हुनखे असां छा कंदासीं, कुझु बि न। पर जे वंड हूंदी उनखे ज़रब तव्हां करे सघो था। उनजो उसूल इहो आहे त वंड खे ज़रब में जॾहिं कन्वर्ट कयो त वंड जे साॼे पासे खां जेको नातिक अदद आहे उनखे उल्टो करे छॾियो। हाणे तव्हांखे ख़बर आहे त हीअ ईअं थी वेंदो मथियां मथियनि सां ऐं हेठियां हेठियनि सां, त जवाबु अची वेंदो मथे 2 24, हेठों वरी 3 चौक 12, 1 12 12, 2 24, जवाबु आयो 2/1 ऐं हेठों 1 न लिखिबो आहे, हिन करे जवाबु छा आयो 2। ठीकु आहे, जवाबु छा थो अचे असांजो 2। उमेदु आहे तव्हांखे डिवाइड बि सम्झ में आई हूंदी। डिवाइड वारो वॾो मसइलो न आहे, डिवाइड वारो वॾो मसइलो मां अॻु में तव्हांखे चयो, हुन में सिर्फ़ु हिकिड़ो स्टेप खणणो पवंदो आहे। उहो स्टेप इहो ई आहे जो वंड खे मटाए तव्हां ज़रब कयो। वंड खे मटाए जॾहिं तव्हां ज़रब कंदो त वंड खां बाद वारो नातिक अदद उल्टो थी वेंदो, उल्टो थी वेंदो त पोइ त थी वेंदी सिधी सिधी ज़रब, ज़रब थी वेंदी त पोइ त ज़रब त सभिनी खे ईंदी आहे न, ज़रब सभिनी खे ईंदी आहे। मथियां मथियां सां ज़रब कयो, हेठियां हेठियनि सां, आख़िर में जेकॾहिं सादो थी वञे, अची थो वञे जवाबु अॻु में ई सादी सूरत में, त वेल एंड गुड आहे। पर जे सादो नथो अचे, जीअं आयो असांजे हिते जवाबु 24/12, सादो न आहे, न त टेबल लॻे थो त हणो टेबल, तव्हां जंहिंजी दिलि चयो हणो, जंहिंजो टेबल लॻे ॿिन्ही ते। मूंखे यादि अची वियो ॿारनि जो टेबल 1 12 12, 2 12 24, मां जवाबु अची वियो 2, अपान वारो 1 न लिखिबो आहे। ठीकु आहे, सो तव्हां को बि टेबल हणी सघो था जेको हिननि ते लॻे। सो चवण जो मक़सदु छा, त ज़रब छा हूंदी आहे, सिंपली ज़रब में मथियां मथियनि सां ज़रब कयो, हेठियां हेठियनि सां, ऐं पोइ डिवाइड करे सादी सूरत में आणियो। ऐं वंड में वरी छा कबो आहे त पहिरियां वंड जी निशानी खे ज़रब में कन्वर्ट कयो ऐं बाद में ज़रब करे जेको जवाबु अचो हुनखे सादो करे ऐं लिखो। उमेदु आहे तव्हांखे ज़रब ऐं वंड बि सम्झ में आई हूंदी। नेक्स्ट सबक़ु जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।